साबित थी वियो आहे त सुन्नी इतिहाद काउंसिल सियासी पार्टी तौर चूंडुनि में हिस्सो न वरितो। एतिरे क़दर जो सुन्नी इतिहाद काउंसिल जो चेयरमैन बि आज़ाद हैसियत में इलेक्शन विढ़ियो। पीटीआई मखसूस सीटुनि वारे केस में धुर न हुई। पीटीआई खे रिलीफ आइन जे बरअक्स तब्दील कयो वियो। पीटीआई खे रिलीफ ॾियण जो आर्टिकल 51, 63 ऐं 106 खे मुअत्तल करणो पवंदो। तफ़सीली फ़ैसिलो 15 ॾींहनि जे गुज़री वञण बावजूद न अची सघियो आहे। तफ़सीली फ़ैसिले में देर नज़रसानी खे गैर मुयसर करे सघे थी। देर जे करे असां मुख़्तसिर हुक्मनामे ते ई पंहिंजी फाइंडिंग ॾेई रहिया आहियूं। जस्टिस अमीन दीन ऐं जस्टिस नईम अख्तर अफ़गान मखसूस सीटुनि बाबति फ़ैसिले ते इख़्तिलाफ़ी नोट जारी करे छॾिया। जस्टिस अमीन दीन खान ऐं जस्टिस नईम अफ़गान तरफ़ां सुप्रीम कोर्ट जे अक्सरियती फ़ैसिले सां इख़्तिलाफ़ कयो वियो हो। सुप्रीम कोर्ट जे ॿिन्ही जजनि जो इख़्तिलाफ़ी नोट 29 सुफ़्हनि ते ॿधलु आहे। हमास सरबराह इस्माइल हानिया के शॉर्ट रेंज प्रोजेक्टाइल सां निशानो बणायो वियो। प्रोजेक्टाइल में 7 किलोग्राम जो वॉरहेड इस्तेमाल कयो वियो हो। इसराइल के हमले में अमेरिका की मदद हासिल हुई। ईरानी पासदाराने इनकलाब इस्माइल हानिया की शहादत वारे वाक़े जा तफ़सील जारी करे छॾिया। पासदाराने इनकलाब जो चवणु आहे त ईरान जो बदिलो शदीद हूंदो। मुनासिब वक़्त जाइ ऐं तरीक़े सां बदिलो वरितो वेंदो। दहशतगर्द इसराइली रियासत खे उन ॾोह जो फ़ैसिला तो रद्दअमल इसराइली एजेंसी इस्माइल हानिया के कत्ल लाइ ईरानी एजेंट्स के इस्तेमाल कयो। बरतानवी अख़बार जी दावा बरतानवी अख़बार दावा कई आहे त इसराइल जे ॻुझी एजेंसी मोसाद हमास सरबराह इस्माइल हानिया जे इस्तेमाल हेठि मेहमान खाने जे 3 कमरनि में धमाकेदार मादो 2 ईरानी सिक्योरिटी एजेंट्स ज़रिए नस्ब करायो हो। सिंध जे 2 लख घरनि खे सोलराइज़ करे रहिया आहियूं। अक्टूबर ताईं 50,000 सोलर सिस्टम लॻाए वेंदा। चाहियूं था त 20 लख घरनि खे बि सोलराइज़ कयूं। सिंध सोलर एनर्जी प्रोजेक्ट वर्ल्ड बैंक जी माली सहकार सां शुरू करे रहिया आहियूं। आलमी बैंक हिन प्रोजेक्ट में $100 मिलियन जी फंडिंग करे रही आहे। सोलर सिस्टम मां हिकु पखो ऐं 3 बल्ब हली सघनि था। बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम में रजिस्टर्ड घराणनि खे हिन सिस्टम में शामिल कयो वेंदो। ही मंसूबो क्लीन एनर्जी मुहिम जो हिस्सो आहे। सिंध में सोलर लेबोरेटरी ठाहिण जो बि फ़ैसिलो कयो वियो आहे। पहिरें मरहले में 400 मेगावाट बिजली लाइ ज़मीन हासिल कई आहे। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुरादली शाह जो 2 लख सोलर होम सिस्टम किट्स जी फ़राहमी लाइ मुआहिदनि ते सही वारी तक़रीब खे ख़िताब। संदसि चवण त सिंध में कोयले जा वॾा ज़ख़ीरा आहिनि। थर मां सभु ख़ासि सस्ती बिजली फ़राहम कई थी वञे। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में किथे हल्की त किथे तेज़ बरसात। कराची, हैदराबाद, सखर, लाड़काणे, शहीद बेनज़ीराबाद ऐं मीरपुर ख़ास डिवीज़न जे नंढनि वॾनि शहरनि में वसकारो। थरपारकर, जामशोरो, खंबर, शहदादकोट, दादू, उमरकोट, मीरपुर ख़ास, जेकबाबाद, सखर, ओड़ी, पनियाकल, सांगी, ठुकराठू, खैरपुर, पीर जो ॻोठ, सोबोदेरो, नारो, चूनको, बबरलोए, भोज़ार वॾा, डेपारजा, ठरी मीरवा, सेठारजा, सगियूं, नौशरो फिरोज़, खानवान, पडीदन, ठारूशा, बिरिया सिटी, हालानी, दरिया खान मरी, बांधी, मदेजी, हुमायूं शरीफ, कंदरा, सांगड़, खिपरो, चौदगी, सराड़ी, पेरूमल, चोटियारियूं, वर्कशॉप, जाम नवाज़ अली में बरसात। सेवण, लखी गुलाम शाह, नसीराबाद, वगण, गाजी ख्वाबड़, लालू रैंक में मींहुं पियो। मेहड़, मोहंजो दड़ो, डोकरी, बाडर, कंदकोट, कशमोर, बख्शापुर, गौसपुर, मीरपुर, बुरडो, मुरीद शाख, क़ाज़ी अहमद, मनहड़ो, ठुल, गढ़ी हसन में वसकारो। मटियारी, हाला, न्यू सईदाबाद, उडेरोलाल, भिटशा, सकरन, पथोरो, पाठ शरीफ ऐं ॿियनि इलाइक़नि में बि वसकारो। दादू, टंडो रहीम खान ऐं थाणे बुला खान समेत कोहिस्तान जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात। चेलार समेत थरपारकर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ककर वसी पिया। हेठाहीं वारनि इलाइक़नि में पाणी भीजी वियो। केतिराई फीडर ट्रिप थियण सबबि बिजली जी फ़राहमी मुअत्तल। सिंध ऐं पंजाब में ईंदड़ 24 कलाकनि दौरान गजगोड़ सां वधीक बरसात जी अॻकथी। अर्बन फ्लडिंग जो बि ख़दशो ज़ाहिर। सूबाई वज़ीर सईद गनी ऐं ॾियाम ख़ान शोरे जी सदारत हेठि बरसातुनि बाबति इजलास। मेयर हैदराबाद काशिफ शोरो, कमिश्नर समेत ॿिया अमलदार शरीक। सईद गनी जो चवणु आहे त सिंध में तेज़ बरसातुनि जी अॻकथी कई वई आहे। वधीक बरसातुनि जी सूरत में ॾुखियायूं पेश अची सघनि थियूं। असांजो सभ खां वॾो मसइलो बिजली जी बंदिश आहे, जंहिं करे पंपिंग स्टेशन्स बंदि थी वञनि थियूं। कच्ची आबादियुनि में कंहिं बि क़िस्म जो सेवरेज सिस्टम मौजूदु नाहे। आबपाशी वारे वज़ीर ॾियाम ख़ान शोरो चवे थो NDA में जी अॻकथी मूजिबि हाणोकियूं बरसातूं 2022 जहिड़ियूं आहिनि। 2022 जी ॿोॾि में जिते जिते मशीनरी लॻी हुई उन प्लान ते नज़रसानी कई वञे। उन प्लान तहत इज़ाफ़ी पॉइंट्स खे मिलाए मशीनरी लॻाई वञे।
सेवण वेझो ठुपलाण डैम टुटण बाबति मीडिया ते ख़बरूं हलण खां पोइ आपाशी इंतज़ामिया हरकत में अची वई। ॻोठ नगावल वटि उठपलाण डैम ते हेवी मशीनरी पहुची वई। डैम जी बहाली वारो कमु शुरू कयो वियो। ॻोठाणनि जो चवणु आहे त आपाशी खाते जी नाअहली ऐं स्माल डैम में नाक़िस मटीरियल जे इस्तेमालु सबबि डैम टुटो आहे। डैम टुटण सबबि लखें रुपयनि जो फ़सुलु तबाह थियो। घरनि में पियल सामान बि लुढ़ी वियो। डैम टुटण वारे मामले जो वॾो वज़ीर नोटिस वठे ऐं आपाशी खाते जे ज़िम्मेवार अमलदारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। टंडो रहीम खान समेत काछे ऐं खीरथर जाबलू सिलसिले में तेज़ बरसातुनि खां पोइ नयूं वही आयूं। काछे जो दादू जोही भानसेदाबाद सेवण शहरनि सां ज़मीनी राब्तो कटिजी वियो। काछे वासी लॾपलाण ते मजबूर ॾुखियाईनि में इज़ाफ़ो। नई घाट जो पाणी जोही शहर जी आख़िरी लाइफ लाइन FP बंद सां टकराइजी वियो। RD 45 ॻोठ मोहब्बत रोदनाणी वटि FP बंद खे रोण पइजी वियो। आपाशी अमलो गुम। ॻोठाणा पंहिंजी मदद पाण तहत रोण खे ॿधण में मसरूफ़। खैबर पख्तूनख्वा जे ज़िले मर्दान में सिक्योरिटी फोर्सेस ऐं CTT जो गॾियल ऑपरेशन। पाबंदी पियल तंज़ीम TTP जा 4 दहशतगर्द मारिजी विया। दहशतगर्दनि जी मौजूदगी वारे इतलाह ते सिक्योरिटी फोर्सेस ऐं CTT चोरा थाणे जे हद में गॾियल ऑपरेशन कयो। कुछ अंसर मुल्क की तरक्की ॾिसण नथा चाहिनि। तहरीक इंसाफ की हुकूमत चीन सां लाॻापा ख़राब कया। मुल्क की तरक्की ऐं खुशहाली जे लाइ सभिनी खे इख्तिलाफ़ ख़त्म करणा पवंदा। वफ़ाक़ी वज़ीर अहसन इक़बाल जी लाहौर में मीडिया सां ॻाल्हि ॿोल संदसि चवणु आहे त हिननि मईशत जी बहितरी लाइ सदाईं सुठी रिथाबंदी कई आहे। एक्सपोर्ट खे हथी ॾियारणु हुकूमत जी तरजीह आहे। वफ़ाक़ी काबीना जे मिल्कियती इदारनि बाबति निजकारी कमेटी 5 सालनि में 24 इदारनि जी निजकारी जी मंज़ूरी ॾेई छॾी। पधिराई में जणायो वियो आहे त इजलास में फ़ैसिलो कयो वियो त ॿियनि SOEs खे शामिल करण जो फ़ैसिलो दर्जाबंदी जे पुॼाणी खां पोइ कयो वेंदो। हुकूमत निजकारी सां वापारी मामलनि में वफ़ाक़ जो अमल दख़ल घटि कंदी। वफ़ाक़ खे सिर्फ़ स्ट्रेटजिक ऐं ज़रूरी SOEs ताईं महदूद करणो आहे। स्ट्रेटजिक खां सवाइ ॿियनि SOEs खे CCOP साम्हूं रखियो वेंदो। OGTCL जे शेयर्स पेट्रोलियम डिवीज़न खे मुंतक़िल करण ते बि गौर वीचार कयो वियो। तहरीक इंसाफ पार्टी डिसिप्लिन जी भनकड़ी ते पार्टी अॻवानी MNA शेर अफ़ज़ल मरवत जी बुनियादी मेंबरशिप ख़त्म करे छॾी। PTI जे एडिशनल सेक्रेटरी जनरल फिरदौस शमीम नक़वी जी सही सां जारी पधिराई में चयो वियो आहे त शेर अफ़ज़ल मरवत नोटिस परेड ते हो। शेर अफ़ज़ल मरवत खे पार्टी ज़ाब्तनि जो को ख़्याल नाहे। हू पाण खे पार्टी कानूननि खां मथाऊं सम्झे थो। जेकॾहिं शेर अफ़ज़ल हिकु इज़तदार शख़्स आहे त क़ौमी असैम्बली जी सीट तां बि इस्तीफ़ा ॾिए। जमात इस्लामी तरफ़ां मुतालबनि जी मञता ताईं रावलपिंडी में जारी एहतजाजी धरणो ख़त्म न करण जो ऐलान। अमीर जमात इस्लामी हाफ़िज़ नईम रहमान चयो आहे त हीउ धरणो पाकिस्तान जी तारीख़ में नओं बाब लिखंदो। धरणे सां माण्हुनि में उमेद पैदा थी आहे। मुतालबनि जी मञता ताईं धरणो ख़त्म न कंदासीं। अवामी मसइलनि ते ई सियासत थींदी। पंहिंजा हक़ वठी पोइ उथंदासीं। अॼु खां कराची में बि धरणो शुरू कंदासीं। पूरे मुल्क में इहो सिलसिलो हलंदो रहंदो। रानीपुर भरिसां 2 ॾींहं अॻु रोहिड़ी कैनाल में ॿुॾी फौत थियल नौजवान जो लाश रथायो। नौजवान मुजाहिद अंसारी पुरस्कार नमूने रोहिड़ी कैनाल में ॿुॾी फौत थी वियो हो। बारसन पारां नौजवान खे क़त्ल करण जो शख़्स ज़ाहिर। पुलिस शक जे बुनियाद ते 2 ॼणनि खे गिरफ़्तार कयो। ऐं ठुल में अल्ह रखियो कॉलोनीअ वटि 2 शाखुनि खे घारा पइजी विया। फ़सुल ऐं घर पाणी हेठि अची विया। मूसा अलाहाबाद शाख खे 20 फुट ऐं अनीस माइनर खे 40 फुट जा घारा पिया। घारनि सबबि सभई एकड़नि ते बीठल सारियालो फ़सुलु लुढ़ी वियो। तालके जूं केतिरियूं ई शाखूं ऐं वाह ओवरटॉप थियण लॻा। वधीक घारनि जो ख़तरो।